अस्सलाम वालेकुम नाज़रीन। DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई जो हिकु भेरो ॿीहर सलाम क़बूल पवे। उहे दोस्त जेके SPSC जे इंटरव्यू जे मरहले में इंटरव्यू ॾेई चुका आहिनि ऐं जिन दोस्तनि जा कामयाब इंटरव्यू थिया आहिनि ऐं उहे मुतमइन आहिनि पंहिंजे इंटरव्यूज़ मां, त उन्हनि खे मुबारकूं हुजनि। ऐं उन्हनि दोस्तनि जेके जिन जा इंटरव्यू कसा थिया आहिनि या उहे पंहिंजे इंटरव्यूज़ मां मुतमइन न आहिनि या उहे ॿुॾतर जो शिकार आहिनि त अलाए पास थींदा अलाए न पास थींदा, उन्हनि जे लाइ बि नेक तमन्नाउनि जो इज़हार आहे। यकीनन ही हिकिड़ो मैदान आहे, मैदान में जेको सुठो परफॉर्म कंदो उहो अॻिते वेंदो ऐं जेको सुठो परफॉर्म न कंदो उनखे बहरहाल पोइ त कोन वेंदो, छाकाणि त उन वटि इल्मु मौजूदु आहे, पर उनखे हिकिड़ो तजुर्बो थींदो ऐं उहो उन तजुर्बे मां ज़रूरु सिखंदो। ऐं इहो ज़ाहिर आहे ज़िंदगी हिते पूरी नथी थिए, तमन्नाऊं हिते कोन थियूं खुटी पवनि, सिलसिलो पियो हलंदो। हिन हिकिड़े इम्तिहान खां पोइ ॿियो इम्तिहान आहे, ॿिए इम्तिहान खां पोइ टियों इम्तिहान आहे। ज़िंदगी हिकिड़ो इम्तिहान आहे ऐं इम्तिहाननि जो सिलसिलो हलंदो रहंदो, स्ट्रगल जारी रखणी आहे पाण खे। सो ख़ैर, हाणे कुझु अहम ॿिया नुक़्ता जेके आहिनि उहो, छाकाणि त हीअ वक़्तु हाणे पढ़ाइण जो त आहे कोन, पर बहरहाल कुझु रहनुमाई उसूल तय करण जो या रहनुमाई जा कुझु नुक़्ता बयानु करण जो ज़रूरु आहे। सो मिसाल जे तौर ते अव्हां वटि जदीद कहाणी जे बारे में, माना हिकिड़ो मैदान आहे पूरो जदीद कहाणी, त तव्हांखे इल्मु हुजणु घुरिजे त जदीद कहाणी किथां खां स्टार्ट थिए थी, जदीद जेको कहाणी आहे उनजी ख़ासियत कहिड़ी आहे, पहिरीं जदीद कहाणी कहिड़ी करार ॾिनी वई आहे, पोइ जदीद कहाणी जा किताब कहिड़ा आहिनि, ऐं इन सां गॾोगॾु पोइ ॿिया लेखक कहिड़ा आहिनि जिन कहाणियूं लिखियूं पंहिंजे हिकिड़े अलॻि अनोखे अंदाज़ सां, हिकिड़ी लिस्ट ठाहियो, हिकिड़ी फ़हरिस्त ठाहियो। उन्हनि में असांजा सिराज साहब बि कहाणीकार, असां वटि डॉक्टर जूनेजो साहब बि कहाणीकार, असां वटि कमर शहबाज़ बि कहाणीकार, असां वटि नारायण दास मलकाणी कहाणीकार, असां वटि अहिड़े तरीक़े सां लिस्ट खोलींदासीं त बेशुमार कहाणीकार असांखे मिलंदा। यानी असांखे हिकिड़ी लिस्ट ठाहिणी पवंदी कहाणीकारनि जी, माना अमरलाल हिंगोराणी, उस्मान अली अंसारी, इन सां गॾोगॾु असांजे नजम अब्बासी ऐं नसीम ख़यल। पोइ ईअं हिकिड़ी जॾहिं असां लिस्ट खोलींदासीं त असांखे हिन वक़्तु ज़ाहिर आहे मां सभु नाला नथो खणी सघां, पर हिकिड़ो तव्हांखे हिंट ॾियां थो पियो त हिकिड़ी पूरी तरतीब सां तव्हां उन्हनि माण्हुनि जी लिस्ट ठाहींदो। पोइ वरी इहो तय कंदो त इन्हनि कहाणीकारनि जी लिस्ट में, मर्द या औरत कहाणीकार आहिनि, उन्हनि जी लिस्ट में कहिड़ा कहाणीकार आहिनि जिन सिंधी अदब ते पंहिंजी हिकिड़ी छाप छॾी आहे, उन ते इंपॉर्टेंस रखबी आहे, उहे वधीक इंपॉर्टेंट हूंदा, उन्हनि जे बारे में वधीक सवाल थींदा। जिन शाहकार कहाणियूं बि लिखियूं ऐं जिन जो सिंधी कहाणीअ में हिकिड़ो ज़बरदस्त असरु आहे ऐं अॼु बि उन्हनि खे असां रेफरेंस तौरु इस्तेमालु कंदा आहियूं, ख़्वाह मर्द कहाणीकार हुजनि या औरत कहाणीकार हुजनि। औरत कहाणीकारूं असां वटि घणियूं त कोन्हनि, पर बहरहाल मौजूदु आहिनि। मिसाल जे तौर ते नूरुल हुदा शाह जी हिकिड़ी छाप आहे सिंधी अदब कहाणी में, जदीद कहाणी में। असां वटि खैरुनिसा जाफ़री, महताब महबूब, सुमेरा ज़रीन असांजी ख़ातून अवल कहाणीकार आहे। अहिड़े तरीक़े सां शबनम गुल असां वटि कहाणियूं लिखियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांखे तहमीना मुफ़्ती बि कहाणीकार तौरु मिले थी। जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांखे जीम ऐं मंघाणीअ जूं कहाणियूं बि मिलंदियूं। त ईअं जॾहिं औरत कहाणीकारनि जी लिस्ट ठाहींदासीं त उन में बि असांखे कुझु कहाणीकारूं मिलंदियूं जंहिंजी बाक़ाइदा सिंधी अदब ते छाप आहे। अच्छा, पोइ हाणे छा थींदो? हाणे थींदो ईअं त अव्हां खां जॾहिं सुवाल पुछा वेंदा त इहो कवी इम्कान आहे त तव्हां खां तक़ाबली जाइज़ो पेश कराइनि, तव्हांखे चवनि बाबा महताब महबूब जे कहाणियुनि ऐं खैरुनिसा जाफ़री जे कहाणियुनि में कहिड़ो बुनियादी फ़र्क़ु आहे। भला उहे कहिड़ियूं कहाणियूं आहिनि जिन कहाणियुनि में औरतुनि जा जिनसी मसइला बयानु कया विया आहिनि, यानी नफ़्सियाती मसइला बयानु कया विया आहिनि, हवेलियुनि जा राज़ बयानु कया विया आहिनि। थी सघे थो सुवाल थी सघे थो को बि, त ईअं तव्हांजे ज़हन में हर शइ हुजे। वजूदियत जा कहाणीकार, तरक़ी पसंद कहाणीकार, रोशन ख़्याल कहाणीकार, माना हीअ सॼो तव्हांखे कहाणी। हाणे रोज़े जी महानी कहाणी आहे मोहम्मद इब्राहिम जोहर साहब जी, उहा क्लासिक कहाणी आहे। अहिड़े तरीक़े सां नजम अब्बासी जूं कहाणियूं, छोडो ऐं ॿियूं बेशुमार कहाणियूं आहिनि, उहे क्लासिक कहाणियूं आहिनि। ऐं असां वटि मोहम्मद उस्मान डीपलाई साहब न सिर्फ़ु कहाणियूं लिखियूं पर नावेल बि लिखिया, त उहे तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजनि। त ईअं बहरहाल हिकिड़ी लिस्ट तव्हां ठाहींदो। वरी तव्हां अचोसि मज़मून नवीसी ते, मज़मून नवीसी हिकिड़ो वॾो मैदान आहे। मज़मून आहे छा? ठीकु आहे, त मज़मून आहे छा, इन जो कारज कहिड़ो आहे, ऐं इन जी इर्तिकाई जेका तारीख़ आहे उहा कहिड़ी आहे। अहिड़े तरीक़े सां अफ़साने ऐं नावेल में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इहो तक़ाबली जाइज़ो थी सघे थो। अफ़साना निगार जेके आहिनि उहे तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजनि, ऐं मशहूरु अफ़साना जेके आहिनि उहे तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजनि।
जंहिंजो मां बयान बि करे आयो आहियां। शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि, मिसाल जे तौर ते तव्हां चवंदा त बाबा क्लासिकी शाइरी जे सिन्फ़ुनि में ऐं अरूदी शाइरी जे सिन्फ़ुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, छंद विद्या ऐं इल्मु अरूज़ में कहिड़ो फ़र्क़ु आहे, बाबा सानेट आहे ऐं सानेट ऐं तराइल ॿई फ्रांसीसी सिन्फ़ूं आहिनि, ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे बुनियादी। अहिड़े तरीक़े सां मदाह ऐं मनाजात में कहिड़ो फ़र्क़ु आहे, मुनाक़िबो आहे छा, ठीकु आहे, मुनाक़िबा जेके आहिनि उहे कंहिं लिखिया। अहिड़े तरीक़े सां मौलूद, अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसंदो त वरी लोक अदब जूं सिन्फ़ूं, माना इहो हिकिड़ो मैदान आहे पूरो जेको तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे। ॿाराणो अदब, उनजो तारीख़ी पस मंज़र ॿुधायो, ॿाराणे अदब जी छो अहमियत आहे, ॿाराणे अदब जा लेखक कहिड़ा आहिनि, ॿाराणे अदब जा किताब कहिड़ा आहिनि, पहिरियां ॿाराणे अदब जा पहिरियां किताब कंहिं लिखिया। त ईअं माना तव्हांजो हिकिड़ो पूरो मंज़र, पस मंज़र ऐं पेश मंज़र तव्हांजे ज़हन में हूंदो त जीअं तव्हां कंहिं बि टॉपिक जे बारे में चङी रीति सम्झी ऐं पोइ बयानु करे सघो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां ॾिसूं त ड्रामो आहे, नाटक आहे, ड्रामो आहे छा, नाटक आहे छा, ऐं नाटक नवीसीअ जी इब्तिदा कीअं थी सिंधी अदब में, कहिड़ा वॾा नाटक नवीस आहिनि, मिर्ज़ा कलीश बेग जो नाटक नवीसी में कहिड़ो रोल आहे, मिर्ज़ा कलीश बेग घणा नाटक लिखिया आहिनि, हुस्ना दिलदार कहिड़े नाटक तां तर्जुमो थियल आहे शेक्सपियर जे। मिर्ज़ा कलीश बेग उहो अदीब आहे जेको तर्जुमे नगारीअ जो अबो आहे, जेको जदीद नसर जो अबो आहे। मिर्ज़ा कलीश बेग उहो माण्हू आहे, उहो अदीब आहे जंहिं पंहिंजे तमामु थोरी उमिरि में 400 खां 450-57 किताब लिखिया आहिनि। त हुनजो नाटक नवीसी जे हवाले सां बि जॾहिं पढ़िजे थो त 25-26 नाटक हुन जा लिखियल आहिनि, जंहिंमें तबज़ाद नाविल बि आहिनि ऐं तर्जुमो थियल नाविल बि आहिनि। शेक्सपियर उनखे चऊं था सिंधी अदब जो, सिंधी ड्रामे जो, त शेक्सपियर इन जे करे चऊं था त हुन हिकु त शेक्सपियर जा ड्रामा घणा तर्जुमो कया। ऐं तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त शमशाद मरजाना किथां तर्जुमो कयईं, तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हैमलेट जो तर्जुमो हुन शाह इलियास जे नाले सां कीअं कयो, तव्हांखे ख़बर हुजणु खपे त रोमियो जूलियट जो नालो जे तव्हां जेको तर्जुमो कयईं ड्रामो उहो कहिड़ो आहे, ठीकु आहे। ईअं अहिड़े तरीक़े सां मतिलबु तव्हांजे ज़हन में मिर्ज़ा कलीश बेग हुजे। मिर्ज़ा कलीश बेग हिकिड़ी उथल आहे, हिकिड़ो जदीद नसर जो महंदार आहे, त हुन जे बारे में तव्हांखे पूरी ॼाण हुजणु घुरिजे। अहिड़े तरीक़े सां खानचंद दरियाणी जा ड्रामा, नारायण दास मलकाणी, नारायण दास भंभाणी, त ही उहे माण्हू हुआ जिन सिंधी अदब ते पंहिंजो हिकिड़ो असरु रसूख़ छॾियो आहे। सिंध में सहाफ़त जो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त कंट्रीब्यूशन रहियो आहे अदब में, त सहाफ़ती अदब जे हवाले सां बि तव्हांखे ज़हन में हुजणु खपनि। शेख अयाज़ जो अॻिते क़दम रिसालो, रूह रिहान रिसालो, असांखे हमीन सिंधीअ जो जेको इहो रूह रिहान रिसाले वारो कंट्रीब्यूशन आहे, तारिक अशरफ जो जेको सुहिणी रिसाले वारो कंट्रीब्यूशन आहे, ताज बलोच जो सोजरो रिसाले वारो कंट्रीब्यूशन आहे। हाणे हीअ जेके कंट्रीब्यूशन्स आहिनि इहे बि तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजनि। ज़फ़र हसन जूं कहाणियूं, ऐनकाब शेख जूं कहाणियूं, अहिड़े तरीक़े सां तव्हां इन्हनि सभिनी शयुनि ते ज़हन में रखंदो। ऐं जॾहिं इन्हनि सिन्फ़ुनि जी ॻाल्हि था कयूं त यकीन इन्हनि ते किताब आयल आहिनि। वरी ॿोलीअ जो अदबी कारज, ॿोलीअ जूं ख़ूबियूं, ॿोलीअ जी अहमियत, ॿोलीअ जा नज़रिया, ॿोलीअ जे नज़रियनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, तक़ाबली जाइज़ो पेश कबो, पहिरें नज़रे ऐं ॿिए नज़रे में कहिड़ो फ़र्क़ु आहे, ॿिए ऐं टे में कहिड़ो फ़र्क़ु आहे, अलाना खे कहिड़े बुनियाद ते पंहिंजो नज़रियो क़ाइमु कयो आहे, अलाना जो नज़रे में छा आहे, कहिड़ा यूरोपी जेके माहिर आहिनि उन्हनि जा ॿोलीअ जे हवाले सां जेके तहक़ीक़ आहे उन्हनि जी उहा असरअंदाज़ थी आहे असांजे ॿोलीअ जे नज़रियनि ते। मुंहनि जे दड़े जी तहज़ीब जी ॿोलीअ जी केतिरी इंपॉर्टेंस आहे, अॼु जे वक़्त में सिंधी ॿोलीअ ते कहिड़ो तहक़ीक़ी कमु थी रहियो आहे, छा थी रहियो आहे, नवां किताब कहिड़ा अची रहिया आहिनि। अॼुकल्ह रोमन लिपीअ जो जेको हले थो पियो डिस्कशन, बहस, त रोमन लिपि में सिंधी लिखी वञे, त इहो बहस पहिरियां हलीम बिरोहीअ इन बहस खे छेड़ियो, सिराज साहिब बि हिन जी हिमायत कई, मैडम फहमीदा हुसैन बि हिन जी हिमायत करे थी पई त हा रोमन लिपि में असां वटि लिखत थियणु खपे, छाकाणि त वक़्त जी तक़ाज़ा आहे, उन ते बाक़ाइदे कंप्यूटर खे नवां रोमन लफ़्ज़ ॾियणु खपनि। उन हवाले सां हिकिड़ो डिस्कस हले थो पियो। ताज़ो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ हिकिड़ी ॿोली कॉन्फ्रेंस कराई हुई कराचीअ में, उन में हिकिड़ो बाक़ाइदे इन मामले ते बहस हलियो त सिंधी ॿोलीअ जी जेका हाणे रोमन लिपि आहे उन में कमु थियणु खपे। त इन्हनि करंट सिचुएशन्स ते बि तव्हांजी नज़र हुजणु खपे, छाकाणि त तव्हांखे डिस्कस कराईंदा। नवां किताब कहिड़ा पिया अचनि, लुगत जे हवाले सां छा पियो थिए, शाह लतीफ़ जे हवाले सां जेके नई तहक़ीक़ थी आहे 2014 खां पोइ ख़ासि तौर ते, उन में नवां किताब आया आहिनि। डॉक्टर एहसान दानिश जो PhD थीसिस आहे शाह लतीफ़ जो समाजी कार्य। असां वटि डॉक्टर शेर महराणी साहिब जा किताब आहिनि। डॉक्टर एहसान दानिश शाह लतीफ़ जी शाइरी में दर्द जो फ़लसफ़ो बयानु कयो आहे, डॉक्टर शेर महराणी साहिब जमालियात बयानु कई आहे, अयाज़ियात ते किताब आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हां
मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे पंहिंजे आॾो रखंदो ऐं उन ते हिकिड़ी भरपूर क़िस्म जी तयारी कंदो, तॾहिं वञी तव्हां हुते डिस्कशन में शामिलु थी सघंदो ऐं पंहिंजी ॻाल्हि असराइते नमूने बयानु करे सघंदो। सो उमेदु आहे त हीअ टिप्स बि तव्हांजे कमु ईंदा ऐं इहे टिप्स ॾियण जो सिलसिलो जारी रहंदो ऐं मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर